बेवफा के दिल गई पाण सम पाण कई बेवफा के दिल गई पाण सम पाण कई रोज थोरो मां बैठो मां रोज थोरो मां बैठो रोज थोरो मां बैठो मां हर खुशी विसरी वई बेवफा के दिल गई पाण सम पाण कई बेवफा के दिल गई पाण सम पाण कई रोज थोरो मां बैठो मां रोज थोरो रोज थोरो मां बैठो मां हर खुशी विसरी वई बेवफा के दिल गई पाण सम पाण कई बेवफा के दिल गई पाण सम पाण कई। खुशखबरी फेबो प्रोडक्शन मीरपुर खास डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में उन सां गॾु असां वटि नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां गॾु रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ शमन सां मोबाइल नंबर 0304259661 एड्रेस मीरपुर खास हैदराबाद रोड। सुहाने तो सा कौन मिलत सुहाने कौन मिलत सुहाने तो सा अज तक दिल पर वियो चई बेवफा के दिल गई पाण समा पाण कई बेवफा के दिल गई पाण समा पाण कई रोज थोरो मां बैठो मां रोज थोरो